نصلی و نسلم علی رسولہ الکریم اما بعد فاعوذ باللہ من الشیطان اللعین الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم وَإِذَا حُيِّجْتُم بِتَحِيَّةٍ فَحَيُّوا بِأَحْسَنَ مِنْهَا أَوْ رُدُّوهَا إِنَّ اللَّهَ كَانَ عَلَى كُلِّ شَيْءٍ حَسِيبًا يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا كُونُوا قَوَّامِينَ بِالْقِسْطِ شُهَدَاءَ لِلَّهِ وَلَوْ عَلَىٰ أَنفُسِكُمْ أَوِ الْوَالِدَيْنِ وَالْأَقْرَبِينَ إِنْ يَكُنْ غَنِيًّا أَوْ فَقِيرًا فَاللَّهُ أَوْلَىٰ بِهِمَا فَلَا تَتَّبِعُوا الْهَوَىٰ أَن تَعْدِلُوا وَإِن تَلْوُوا أَوْ تُعْرِضُوا فَإِنَّ اللَّهَ كَانَ بِمَا تَعْمَلُونَ خَبِيرًا آمنت باللہ صدق اللہ العلی العظیم۔ اللہ تبارک و تعالیٰ جی کلام مجید سورۃ النساء جی 135 آیت اوہاں جے ساموں تلاوت کئی وئی ہے۔ ان میں رب کائنات عز وجل اخلاقیات جے حوالے ساں پنجے پاک کلام مجید میں رہنمائی فرمائی ہے۔ رب کائنات حکم کیو ऐं जॾहिं अव्हां खे दुआ ॾेई सलाम कयो वञे। हाणे हिकिड़ो माण्हू अचे थो, सलाम जा हिकिड़ा पंहिंजा पंहिंजा आदाब आहिनि। नंढे जो कमु आहे त वॾे खे सलाम करे, ऐं जेकॾहिं को वेठो आहे त अचण वारो सलाम करे। इन हवाले सां जॾहिं सलाम करे थो अस्सलाम वालेकुम, हुन हिकिड़ो भेरो चयो, तव्हां उन खे बदिले में हू अव्हां जी सलामती जी दुआ थो करे त सलामत हुजो। उन सलामती जी दुआ जे बदिले उन खे अव्हां वरी ॿीणी टीणी दुआ ॾेई छॾियो। वअलैकुम अस्सलाम चयो तॾहिं बि अस्सलाम वालेकुम जो जवाबु थी वियो। पर जेकॾहिं अव्हां उन सां वरहमतुल्लाहि ऐं वबरकातुहू गॾाईंदव त 10 नेकियुनि जे बदिले अल्लाह तबारक व तआला अव्हां खे 30 नेकियूं अता फरमाईंदो। हाणे उन्हनि नेकियुनि जे हवाले सां अल्लाह तबारक व तआला असां अव्हां खे अखलाकियात जो हुकुम करे रहियो आहे त वइज़ा हुय्यिज़्तुम बितहिय्यतिन फहय्यू बिअहसन मिनहा औ रुद्दूहा। ऐं जॾहिं अव्हां खे दुआ ॾेई सलाम कयो वञे त अव्हां उन खां बहितर या अहिड़ीअ ई दुआ सां सलाम जो जवाबु ॾियो। को अव्हां खे दुआ थो ॾिए, अव्हां चओ आमीन। अॻियां दुआ जे बदिले अव्हां आमीन कंदव, या ॿी सूरत में दुआ ॾिए थो आमीन जज़ाकल्ला, उन खे जज़ाकल्ला जो लफ़्ज़ चवंदव। इन जो मक़सदु इहो आहे त अल्लाह साईं तोखे इन शइ जो अजुर ॾिए, जेका तोखे मूंखे नेकी ॾिनी आहे अल्लाह साईं उन जो तोखे बि अजुर ॾिए। इहा हिकिड़ी दुआ आहे अॻिले माण्हूअ जे लाइ, ॼण असां उन खे दुआ ॾेई था छॾियूं। त अल्लाह साईं फरमायो इन अल्लाह कान अला कुल्लि शैइन हसीबा, बेशक अल्लाह हर शइ जो हिसाब वठण वारो आहे। हाणे जॾहिं अल्लाह ताला असां खां हिसाब वठंदो त अॻिले माण्हू हिकिड़ो भेरो सलाम कयो, 10 नेकियुनि जो हिसाब थियो, अव्हां उन खे ॿीणो टीणो यानी 30 नेकियुनि जो सुहिणो ऐं सुठो बदिलो अता फरमायो। इहा ई अखलाकियात आहे, इहो ई सुहिणो किरदारु आहे। त अॻिते अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात ही जेका इब्तिदा में मूं अव्हां जे साम्हूं सूरत सगोरी आयत सगोरी पढ़ी, उन खां बाद हींअर रब काइनात अज़ वजल ही 86 आयत इब्तिदा में मूं अव्हां साम्हूं पढ़ी। हाणे ॿी आयत जेका आहे 135 में अल्लाह साईं फरमाए थो, या अय्युहल्लज़ीन आमनू कूनू कव्वामीन बिलक़िस्त शुहदाअ लिल्लाहि वलौ अला अनफुसिकुम अविल वालिदैन वल अक़रबीन इन यकुन गनिय्यन औ फ़क़ीरन फ़ल्लाहु औला बिहिमा फला तत्तबिउल हवा अन तादिलू व इन तलवू औ तुरिदू फ़इन्नल्लाह कान बिमा तामलून ख़बीरा। ए ईमान वारो, इंसाफ़ ते चङी तरह क़ाइम रहो ऐं अल्लाह कारण सची शाहिदी ॾींदड़ थियो। जेकॾहिं शाहिदी ॾियो त सची ॾियो। पोखणी इहो आहे अव्हां जे पंहिंजे पाण ते या माउ पीउ या अज़ीज़नि जे ख़िलाफ़ छो न हुजे। अल्लाह जो कलाम थो फरमाए, छो त हिसाब असांखे अल्लाह जी ज़ात खे ॾियणो आहे। दुनिया में सोचूं था शायदि हाणे शायदि मां ॾियां, पर इन खे हेरा फेरी कयां, मुंहिंजे घाटे में पवंदी, न यार मां वरी पीउ ते शायदि ॾियां।
मां वरी माउ ते शाहिदी ॾियां, दोस्त ते शाहिदी ॾियां। अलाह साईं फरमाए थो त तव्हांजो हिसाब जेको आहे उहो त मां वठंदुसि न। तव्हां कूड़ी शाहिदी ॾींदव, लअनतुल्लाह अलल काज़िमीन, पोइ हूअं ई अव्हां कूड़नि जे ज़िमरे में अची वेंदव। कूड़नि ते अलाह जी लानत आहे। इन जे करे जॾहिं बि अव्हां जे मथां ए ईमान वारो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, ही मोमिननि जे लाइ ख़िताब आहे, त अव्हांजो इहो वड़ नाहे त अव्हां कूड़ी गवाही ॾियो। अव्हां हमेशह जॾहिं शाहिदी ॾींदड़ थींदव त उहा शाहिदी अव्हां जे पंहिंजे बारे में हुजे, माउ पीउ जे बारे में हुजे, या अज़ीज़नि जे ख़िलाफ़ छो न हुजे। ऐं कंहिंजी तवंगरी या मुफ़लिसी अव्हां खे शाहिदी ॾियण खां न रोके। यादि रखो, मसलन अव्हां कंहिं ते शाहिदी ॾियो था, हाणे उन जी तवंगरीअ शाहिदी ॾींदुसि त हिन वारो हीउ जेको न हेॾो सारो उठ भरियल बाल जो आहे, इहो त हिन खां खसिजी वेंदो, हींअर आसूदो लॻो, या हीअ 10-20 जरेब हुनखे मिलिया आहिनि मुंहिंजी शाहिदी जे करे हुन खां खसिजी वेंदा, त हुनजी तवंगरी हुनजो नुक़सानु थींदो। या वरी उन में सोचींदो त यार मुफ़लिसीअ में न अची वञे, माल त हिन खां मुंहिंजी शाहिदी जे करे खसिजी वेंदो। हाणे हुन जी यानी गुरबत या अमीरी, हुन जे ॿिन्ही मामलनि जो दारो मदार मुंहिंजी शाहिदी ते आहे। अलाह साईं फरमाए थो त कहिड़े बि क़िस्म जो मामिलो हुजे उन जो तव्हां डपु न कयो। यकुन गनियन औ फ़कीरन फल्लाहु औला बिहिमा, यानी उन्हनि जी तवंगरी या मुफ़लिसी अव्हां खे शाहिदी ॾियण खां न रोके। यादि रखो, जेकॾहिं को आसूदो हुजे या सुञो, अल्लाह ॿिन्ही जो सभ खां वधीक ख़ैर ख़्वाह। जॾहिं रब जी ज़ात ख़ैर ख़्वाह आहे, अल्लाह साईं चए थो शाहिदी सच जी ॾियो, हक़ जी ॾियो, मां अल्लाह तव्हांजो ख़ैर ख़्वाह आहियां। ख़ुदा जी ज़ात खां वधीक त को ख़ैर ख़्वाह नथो थी सघे न। को माण्हू चवे साईं मां पंहिंजे पीउ सां ख़ैर ख़्वाही कई, साईं हुन जे हक़ में शाहिदी ॾिनी, बाबा हक़ में त ॾिनई पर उहा शाहिदी तो ग़लति ॾिनी। अल्लाह साईं चए थो त हक़ जी शाहिदी इहा आहे तव्हां सच ॻाल्हायो। जॾहिं सच ॻाल्हाईंदव त पोइ मां रब करीम आहियां, आसूदो हुजे या सुञो हुजे, मां रब करीम ॿिन्ही जो ख़ैर ख़्वाह आहियां, मूंखां वधीक ॿियो ख़ैर ख़्वाह कोन्हे। व इन तलवू औ तोरिदू फ़इन्नल्लाह कान बिमा तअमलून ख़बीरा। तंहिं करे तव्हां अदुल ऐं इंसाफ़ करण में नफ़्स जी ख़्वाहिश जी पैरवी न कयो। ऐं जेकॾहिं तव्हां विचड़ाए सिचड़ाए या आसिरी पासिरी ॻाल्हि कई या सचाई ऐं हक़ीक़ी ॻाल्हि खां मुंहुं मोड़ियो, त पोइ यादि रखो त तव्हां जेकी कुझु कयो था अल्लाह उन्हीअ खां चङी तरह बाख़बर। अव्हां पंहिंजी शाहिदी खे ज़ाहिर कयो या लिकायो, अल्लाह करीम चङी तरह ॼाणे थो। हाणे अॻिते अल्लाह तबारक व तआला जी ज़ात सूरह माइदह जी इब्तिदाई आयत में फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू औफू बिल उक़ूद उहिल्लत लकुम बहीमतुल अनआम इल्ला मा युतला अलैकुम गैर मुहिल्लिस सईद व अंतुम हुरुम इन्नल्लाह यहकुमु मा युरीद। ए ईमान वारो, पंहिंजे इकरारनि, अहदनि ऐं अंजामनि खे पूरो करियो, ऐं जेके बंदिशूं अव्हां ते लॻाइजनि थियूं उन्हनि जी पूरी पाबंदी करियो। तव्हां लाइ चौपाया जानवर हलाल कया विया आहिनि सवाइ उन्हनि जानवरनि जे जिन बाबति तव्हां खे हुकुम पढ़ी ॿुधाइजे थो। जॾहिं इहराम जी हालत में हुजो त शिकार करणु हलाल न सम्झो, ऐं बेशक अल्लाह जेकी चाहे थो सो हुकुम करे थो। त अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त रब काइनात असां अव्हां खे अख़लाक़ियात जे मुतअल्लिक़ जेको इरशाद फरमायो आहे उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।